क़ौमी अवामी तहरीक जे मर्कज़ तरफ़ां हैदराबाद बाईपास हटड़ी वटि जलसो मुनक़िद कयो वियो। जलसे में हज़ारें माण्हुनि शिरकत कई। क़ौमी अवामी तहरीक जे मर्कज़ी सदर अयाज़ लतीफ़ अली जो जलसे खे ख़िताब कंदे चयो आहे त ग़ैर क़ानूनी रहंदड़ माण्हुनि खे पंहिंजे मुल्कनि ॾांहुं वापसि मोकिलियो वञे। हिन वफ़ाक़ी सरकार जी ऐलान जी आजियां कई ऐं चयो त पनाहगीरनि जे नेकालीअ वारे अमल में असां निगरान सरकार, अदलिया ऐं वफ़ाक़ सां गॾु आहियूं। हिन चयो त ग़ैर क़ानूनी तौर रहंदड़ परॾेहिनि खे फ़ौरी तौर ते मुल्क मां ॿाहिरि मोकिलियो वञे। कराचीअ खां कशमोर ताईं 850 किलोमीटर रोड आहे। उन जे ॿिन्ही पासनि खां किरोड़ें सिंधी रहनि था। उन करे सिंधियुनि खे न छेड़ियो वञे। अयाज़ लतीफ़ अली जो जलसे खे ख़िताब कंदे चयो त पनाहगीरनि जा सहूलियतकार पाकिस्तान जो ख़्यालु कनि, पाकिस्तानी हुजण जो सबूत ॾियनि, पनाहगीरनि जी हिमायत करणु बंदि कनि। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ अली जो हटड़ी बाईपास ते क़ौमी अवामी तहरीक पारां सिंध बचायो मुल्क बचायो जलसे आम खे ख़िताब कंदे कयो। जलसे में वॾे अंग में क़ौमी अवामी तहरीक जे कारकुननि ऐं औरतुनि शिरकत कई। अयाज़ लतीफ़ अली जो चयो त असां इस्लामाबाद वारनि खे ॿुधाइणु चाहियूं था त जॾहिं सभई क़ौमूं पोइते हुयूं, उन्हनि सूबनि जो उन वक़्त जूं वॾियूं पार्टियूं पाकिस्तान ठहण जूं मुख़ालिफ़ हुयूं, पर सिंध उहा वाहिद सिंध हुई जो सिंधी माण्हुनि पाकिस्तान ठहण जी करारदाद पहिरियां पास कई। अयाज़ लतीफ़ अली जो चयो त असां उर्दू ॻाल्हाईंदड़नि खे पंहिंजो भाउ सम्झूं था, पर जेकॾहिं हू पाण खे मुहाजिर सम्झनि था त उन्हनि जी मर्ज़ी आहे। आउं उन ते कुझु न चवंदुसि। हू भली अजरक ऐं टोपी न पाइनि, उन्हनि जी मर्ज़ी आहे, पर उन्हनि ते फ़र्ज़ु आहे त हू सिंध जे वहदत ते को वार न थिए। असां सभु हिकु आहियूं। अयाज़ लतीफ़ अली जे चयो त कराचीअ में कंहिं सिंधी ऑफिसर जे लाइ चवे त हीउ हिते छो आहे। हिन चयो त कहिड़ो सबबु आहे त जे GM सईद ऐं रसूल बख़्श पलीजो खे जेलनि में रखियो वियो। कहिड़ो सबबु आहे त असांजे मथां पाकिस्तान ठहण खां पोइ 1 यूनिट मढ़ियो वियो, सज्जाद अली शाह खे अदालत मां ॿाहिरि कढियो वियो, सिंधी जजनि खे सुप्रीम कोर्ट में न रखियो वियो, सुप्रीम कोर्ट में हिकु बि सिंधी जज नाहे। करारदाद असां पास कयूं, पर ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे फाई ॾिनी वई, शहीद बेनज़ीर भुट्टो खे शहीद कयो वियो। माड़ी जलबाणी सकरंड में असांखे लाश ॾिना विया, फ़ातिमा फरड़ो जो लाश ॾिनो वियो, जॾहिं त रहज़न शहीद जान मोहम्मद महर सहाफ़ीअ खे बि क़त्ल करे छॾियो। असां मुतालबो कयूं था त शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल में मुलविस क़ातिलनि खे फ़ौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। जलसे में ख़िताब कंदे अयाज़ लतीफ़ अली जे चयो त असां सिंध जे हक़नि लाइ जदोजहद करे रहिया आहियूं ऐं सिंध जे माण्हुनि खे पंहिंजा हक़ वठाए ॾींदासीं। अयाज़ लतीफ़ अली जे चयो त फाज़िल राहू रसूल बख़्श पलीजो जी पार्टी क़ौमी अवामी तहरीक ट्रेन मार्च कयो। 8 अक्टूबर 2009 ते 47 ॾींहंनि जो कंदकोट खां कराचीअ ताईं लॉन्ग मार्च कयो। कराची में 22 मई ते गोलियूं पिणु हलियूं, पर असां भॼी न वियासीं। गोलियुनि में असांजो मार्च जारी रहियो। सिंध जे जज़ीरनि ते हमला थिया त सॼी सिंध में मार्च कया। कराचीअ खां वठी कशमोर ताईं मोहबत सिंध रैलियूं कढियूंसीं। हिन चयो त सिंध जे हक़नि लाइ जदोजहद जारी रहंदी। अयाज़ लतीफ़ अली जे चयो त सिंध मथां जेको बि ज़ुल्म कंदो उन खे बर्दाश्त न कंदासीं। क़ौमी अवामी तहरीक जे जनरल सेक्रेटरी मज़हर राहू जो चयो त सिंध ते 15 सालनि खां हुक्मरानी कंदड़नि सिंध खे तबाह करे छॾियो आहे। सिंध सां तमामु घणी नाइंसाफ़ी कई वई आहे। इन मौक़े ते क़ौमी अवामी तहरीक जे डिप्टी जनरल सेक्रेटरी अल्ताफ़ ख़ासकेली, सिंधियाणी तहरीक जी मरकज़ी सदर ज़ीनत समूह, डॉक्टर अज़ीज़ टालपुर, डॉक्टर गुलज़ार जुमानी, अशरफ पलीजो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। जॾहिं त इन मौक़े ते जलसे में ठाराह बि पास कया विया। ठाराह पास कंदे हुकूमत खां मुतालबो कयो वियो त पाकिस्तान ठहण खां पोइ ग़ैर आइनी ग़ैर क़ानूनी तौर लखें अफ़गानियुनि, बिहारियुनि, भारतीयुनि, ईरानियुनि, बर्मियुनि, रोहिंग्यनि ऐं ॿियनि गैर मुल्कियुनि खे सिंध में आबाद करे सिंधी क़ौम खे पंहिंजी तारीख़ी वतन में अक़लियत में तब्दील करण जी मनसूबाबंदीअ ते अमल कयो वियो आहे। उन्हनि धारियुनि खे फ़ौरी तौर ते संदनि मुल्कनि ॾांहुं मोकिलियो वञे। जलसे में इहो बि मुतालबो कयो वियो त
महांगाई ते कंट्रोल कयो वञे ऐं अवाम खे सस्ताई करे ॾिनी वञे। अवाम जे मथां जेको महांगाईअ जो तूफ़ान मढ़ियो वियो आहे उन खे ख़तमु कयो वञे। जलसे में इहा बि घुर कई वई त फ़ातिमा फरडो, सहाफ़ी जान मोहम्मद महर, असगर खंड, नाज़िया चन्ना, प्रोफेसर अजमल सावंत, तानिया ख़ासकली, निमरता कुमारी, नौशीन काज़मी, नाइला रिंद, नाज़िम जोखियो, दोदो भील, कान्हा कुमार, फ़हमीदा सयाल ऐं ॿियनि खे बेदर्दीअ सां क़त्ल कंदड़नि खे सख़्तु सज़ाऊं ॾिनियूं वञनि। नाज़िया खोसो, प्रिया कुमारी, फज़ीला सर्की, इमरान जोखियो ऐं ॿियनि अगवा थियल मर्दनि ऐं औरतुनि खे फ़ौरी तौर ते आज़ादु करण लाइ उपाउ वरिता वञनि। जलसे में वॾे तइदाद में सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां औरतुनि, मर्दनि समेत वकीलनि जे वॾे अंग जलसे में शिरकत कई। ग़ुलाम हुसैन ख़ासकली, इबरत न्यूज़, हैदराबाद।